जी नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो का खबर ॾींदा हलूं त कंडियारो शहर जे क़लतारपुर मोहल्ले जे रवासी सैयद अहमद खावड़ पंहिंजे रिश्तेदार औरत जे ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ साफ़िन अॻियां ॿिए ॾींहुं बि एहतजाज मुज़ाहिरो। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे अवामी न्यूज़ जे रिपोर्टर राशिद खावड़ खां। जी राशिद, इन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, कंडियारो शहर के कलतारपुर मोहल्ले जो रवासी सईद अहमद खिवाड़ पंहिंजे रिश्तेदार औरत के ज़ुल्मन ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ साफ़ इन अॻियां ॿिए ॾींहुं बि एहतजाज मुज़ाहिरो कंदे दायो आहे त हू ग़रीब ऐं मिसकीन आहिनि। संदसि रिश्तेदार औरत तखर जी रवासन सरताज बेगम ऐं संदसि पुट इमरान बलोच असां ख़िलाफ़ ऋण भरे ॾिनो आहे। बिना जवाज़ कंडियारे थाणे ते कूड़ी एंट्री कराए पुलिस मोकिले मूंखे तंग करे रहिया आहिनि। मूंखे कूड़नि केसनि में फसाइण जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन जे ज़ुल्म खां तंग थी विया आहियूं। हिन अॻु में बि मूं समेत मुंहिंजे घर वारनि ते केस कया आहिनि जेके कूड़ा साबित आहिनि। हाणे वरी मूंखे ॿीहर असांखे कूड़नि केसनि में फसाइण जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबु सख़्तु परेशान आहियूं। हिन IG सिंध SSP नशर समेत वस वारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी धमकियूं ॾींदड़ ख़िलाफ़ क़दम खयों वञे। जी